बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है सब खैरियत सां हूंदो। अल्लाह पाक असां सभिनी खे पंहिंजे ज़मान में रखे, आमीन। त व्यूअर्स, अॼु वरी हिकिड़ी मां रेसिपी जेका आहे सा रमज़ान स्पेशल जेका सीरीज़ मां स्टार्ट कई आहे उन जे हवाले सां हिकिड़ी रेसिपी आहे। हीअ आहे आलू जो पराठो। ऐं हीअ जेको पराठो आहे मां डिफरेंट स्टाइल में तमामु ई टेस्टी ऐं मज़ेदार रेसिपी तव्हां सां शेयर करे रही आहियां। ऐं हिन सां गॾु मां जेको आहे सो दही सर्व कंदमि, त पोइ यकीनन तव्हांखे पसंदि ईंदो। त हीअ रेसिपी ठाहिणु तमामु आसान ऐं टेस्टी रेसिपी आहे। इन लाइ मां सभ खां पहिरियां स्टफिंग रेडी कंदमि। त स्टफिंग मैश पटाटो खां अलावा कुझु मसाला मां हिन में ऐड कंदमि। त मसालनि में जेको आहे सा लूणु, मिर्च, ज़ीरो, धाणा, चाट मसालो, हेड ऐं जेको आहे सा कसूरी मेथी, इहे सभु शयूं मां हिन में ऐड कयूं। ऐं उन्हनि खे थोरी देरि फ्राई करण खां पोइ मां हिन में ऐड कयो आलू ऐं साओ मसालो ऐं इनखे थोरी देरि मां इनखे फ्राई कंदमि। स्टफिंग असांजी रेडी आहे, झटपट रेडी थी वई असांजी स्टफिंग। ऐं हाणे असां हलंदासीं पराठे जी तरफ़। त पराठे जी जेका आहे सो फोल्ड करण जो जेको तरीक़ो आहे मां थोरो तव्हांखे डिफरेंट सेखारे रही आहियां। त तमामु आसान ऐं मज़ेदार हीअ असांजी रेसिपी आहे। त हीअ जेको पराठो लेयर वारो पराठो थींदो असांजो, जंहिंमें लेयर्स थींदा आहिनि, खलूं खलूं ॾिठियूं थियूं तव्हां, त हीअ मां उन स्टाइल जो पराठो ठाहे रही आहियां। त सभ खां पहिरियां असां मानी वांगुरु वॾी हिकिड़ी मानी तयारु कंदासीं, वेले वठंदासीं हिनखे। ऐं पोइ असां हिन में जेको आहे सो मथां सॼी स्टफिंग जेका आहे असां हिन में हणंदासीं। स्टफिंग जेका आहे सा एॾी घणी बि न हुजे, एॾी थोरी बि न हुजे, हिन जे मथां चिपकाए वेंदासीं। स्टफिंग एतिरी हुजे जे पटाटो पचण वक़्तु ॿाहिरि इलाही निकिरी न अचे, बसि हिन में जस्ट थी वञे। थोरो ऑयल हिन ते हणंदासीं। ऐं हाणे हिनखे जेको मां वेड़ींदमि उहो तव्हां नोट कजो, थोरो डिफरेंट स्टाइल में। आमतौर ते ॿिनि मानियुनि खे मिलाए करे पराठो तयारु कयो वेंदो आहे। हिन जे मथां जेको आहे सो हिकिड़ी ॿी मानी रखी वेंदी आहे, पर हीअ ॾिसो हीअ लेयर वारो स्टाइल आहे। हिनखे असां हिन बंदि कंदासीं हिते ऐं हिनखे थोरो लंबाई में खीचींदासीं ऐं फोल्ड कंदा वेंदासीं। इन फोल्ड करण सां नया लेयर्स ठहंदियूं ऐं इलाही ज़बरदस्त जेको आहे सो रिज़ल्ट असांजो इंशाल्लाह ईंदो। त हिनखे असीं आहिस्ते आहिस्ते वेलण जी मदद सां वेले वठंदासीं पराठे जी शिकल में। जेतिरी साइज़ असांखे खपे असां उन साइज़ जो जेको आहे सो पराठो रेडी करे वरितो आहे। ऐं हाणे असां जेको आहे तए ते थोरो तेल हणंदासीं ऐं हीअ ॾिसो हीअ असांजो पराठो पची वञण खां पोइ हिन जेके लेयर्स हूंदा उहे तव्हांखे नज़र ईंदा। जेके उर्दू में लच्छे वारो पराठो बि चवंदा आहिनि, हीअ बिल्कुलु उहो ई आहे। ऑयल हेठां मथां सही तरह लॻाइणो आहे। तव्हां चाहियो त मखण या गिह जो इस्तेमालु करे सघो था मज़ीद टेस्टी करण लाइ। असां हिनखे फ्लिप कंदासीं। हल्की मीडियम जेको आहे सा बाहि ते असां हिनखे ॿिनी पासनि सां पचाईंदासीं। बाहि जेका आहे सा थोरी घटि रखिजो त जीअं आराम आराम सां ई पची वठे। माशाल्लाह तमामु बहितरीनु खुशबू अची रही आहे। ऐं बिल्कुलु अहिड़ी तरीक़े सां असां ॿियो बि पराठो ऐं वरी पोइ टियों बि पराठो तयारु करे वठंदासीं। जीअं त सहरी में असांखे जेको आहे सो तक़रीबन माण्हुनि खे पराठा वधीक पसंदि हूंदा आहिनि। असां पाण बि पराठा वग़ैरह जेको आहे सो पचाईंदा आहियूं। त कुझु सिंपल पराठा पचाईंदा आहिनि चांहि सां गॾु, कुझु वरी आलू पराठा, कुझु गोभी पराठा। त इंशाल्लाह मां बि पराठनि ऐं कुझु पोरेक जूं रेसिपियूं जेके आहिनि तव्हां सां शेयर कंदमि, सहरी जे हिसाब सां बि ऐं इफ़्तारी जे हिसाब सां बि। त यकीनन तव्हांखे जेको आहे सा वैरायटी मिली वेंदी, छो जो रोज़ु रमज़ान शरीफ़ में असां चवंदा आहियूं कुझु डिफरेंट शयूं हुजनि, कुझु मज़े मज़े जूं शयूं जेके असां ठाहियूं ऐं पंहिंजी फैमिली खे मतिलबु खारायूं।
रमज़ान शरीफ़ में ई इलाही मतिलबु शौक़ु हूंदो आहे अक्सर छोकिरियुनि खे त असां डिफरेंट शयूं पचाए पंहिंजी फैमिली खे पेश कयूं तॾहिं तारीफ़ थिए। त हीउ ॾिसो ही ॿियो पराठो मुंहिंजो रेडी थी रहियो आहे। सो इन हिसाब सां मां चटणियूं ऐं जेको आहे सो काफ़ी शयूं नोट करे रखियूं आहिनि जेके मां रोज़ तव्हां सां शेयर कंदमि सिंधी में। त अगरि तव्हांखे सिंधी में व्लॉग मुंहिंजा सुठा लॻनि था मुंहिंजा वीडियोज़ त तव्हां प्लीज़ कमेंट में मूंखे ॿुधायो जो मूंखे ख़बर पवे ऐं मुंहिंजे रेसिपीज़ खे लाइक कयो। अगरि चैनल खे सब्सक्राइब ना कयो अञा ताईं त चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब करे छॾियो। हीउ ॾिसो केॾो ज़बरदस्त मुंहिंजो पराठो, 2 पराठा रेडी आहिनि। त हिन हिसाब सां 3 पराठा मां रेडी करे वरिता ऐं हिन सां गॾु असां सेरी में जेका प्लेन दही सर्व करे सघूं था ऐं चांहि जो कोप। हीअ आहे असांजी परफेक्ट सेहरी। तव्हां कॾहिं हीअ वारी बि पूरी जेको आहे सो मुंहिंजी रेसिपी खे कॾहिं ज़रूरु ठाहिजो ऐं अगरि हीउ मुंहिंजो वीडियो सुठो लॻे त लाइक ज़रूरु कजो। इन सां गॾु ई मूंखे ॾियो इजाज़त। पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ढेर सारो ख़्यालु रखिजो ऐं हिन सां गॾु असांखे बि पंहिंजे दुआनि में यादि रखिजो। थैंक यू फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।